ओम शांति। यदि मुले तारीख 5/6/2023 मेरा मेरा बाप दादा चवंता मीठे मीठे ॿार हिन समय तव्हां सभिनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। तव्हांखे वाणी सां परे हाणे वापसि घर हलणो आहे। इन करे बाप खे यादि करो। कृष्णा 21 जन्म सुख मिलण जो आधार छा आहे? 63 जन्मनि जी भक्ति 21 जन्मनि जो सुख जो आधार आहे। जे पहिरियों पहिरियों सुतो प्रधान भक्ति कई असां जो पुराणा अनेक जन्म जा भक्त आहिनि उहे ई हाणे ज्ञान वठंदा। उन्हनि 21 जन्मनि जो सुख प्राप्त थींदो उन्हनि खे। हाणे तव्हांजो भक्ति जो पाठ पूरो थी वियो। भगवान तव्हांजी भक्ति जो फल ॾियण आयो आहे। भगत भगवान न थी सघंदा आहिनि। गीता माता ओ माता तो सभिनि जी भाग्य विधाता। ओम शांति। ॿारनि माता जी महिमा ॿुधी। हाणे माता खे त भगवान न चइबो न चई सघंदा आहियूं। श्री भगवान खे त पिता चइबो परम पिता आहे। हाणे पिता आहे त माता ज़रूर आहे। हाणे पिता आहे त माता ज़रूर खपे, हुजणी खपे न। ज़रूर आहे। माता खे ॾाढो मञण वारा आहिनि। माता आहे त पिता बि आहिनि। माता पंहिंजी खे भगवान न चई सघंदी। इहा पॉइंट धारण करण जी आहे। जगदम्बा जी केतिरी महिमा आहिनि। ईअं न चईंदासीं कि भगवान व बाप सर्वव्यापी आहिनि। भगवान व बाप सर्वव्यापी न आहे। जॾहिं माता पिता चईंदा आहियूं त ॿार बि ठहिरनि। अगरि सर्वव्यापी आहे पोइ त सभु भगवान ई थी आहिनि। पोइ त भगवती बि न थी सघंदी आहिनि। सर्वव्यापी जे ज्ञान में भगवती त अची न, भगवती त रही न, त भगवती रही न, सभु भगवान ई भगवान अर्थात मेल ई मेल थी विया। सभी भगवान आहिनि त आत्मा ही पिता थी वई न, माता त रही न। इहा सुठी सम्झाइण जी ॻाल्हि आहे। तव्हां ॼाणंदा आहियो कोई बि आत्मा पंहिंजी खे भगवान न चई सघंदी आहे। भक्त चवनि असां भगवान आहियूं त पोइ माता सिद्ध न थी सघंदी आहे। ऐं सभु भगत त पुनर्जन्म वठंदा आहिनि। भगवान त पुनर्जन्म न वठी सघंदा आहिनि। ईअं त न भगवान खे पंहिंजो शरीर आहे त हिन सर्वव्यापी जी ॻाल्हि ते सुठी रीति सम्झाइणो खपे। भगवान पुनर्जन्म न वठंदो आहे। भगवान खे पंहिंजो सर्वव्यापी, भगवान खे पंहिंजो शरीर न आहे। अगरि सभु भगवान थी वञनि पोइ त सभु मेल ई मेल थी वञनि पोइ त इहे गीत बि न रहे। भक्तनि जे लाइ भगवान खपे। अनेक भक्त आहिनि, ब्रदर्स ऐं सिस्टर्स सभी भक्त आहिनि। आत्मा चईंदी आहे हिन समय मां भक्ति कल्ट में आहियां। पोइ आत्मा चईंदी हाणे मूंखे बाप मिलियो त मां हाणे ज्ञान में आहियां। आत्मा ही ज्ञान ॿुधंदी आहे न। भगत त पुनर्जन्म वठंदा आहिनि। भगवान त पुनर्जन्म न वठी सघंदा आहिनि। इहे हिननि जो शरीर न आहे। इहा त सभी ॼाणंदा आहिनि। 5 तत्वनि जो शरीर वठी करे भगवान खे जनम न वठणो। उहे त परकाया प्रवेश कंदा आहिनि। इहे ब्रह्मा विष्णु शंकर बि सूक्ष्म वतन वासी आहिनि। त हर हिकु ॻाल्हि सुठी रीति बुद्धि में विहारणी आहे। आत्मा चईंदी आहे मां हिकु पुराणो शरीर छॾे ॿिए में प्रवेश कंदी आहियां। पुराणो शरीर छॾे नंढो आहे या वॾो आहे, हिकु छॾे ॿियो वठंदी आहियां। आत्मा नंढे शरीर मां निकिरी वञे या वॾे शरीर मां निकिरी वञे, आत्मा खे पंहिंजो ॿियो शरीर वठणो ई आहे। जॾहिं समय नंढे शरीर में छॾंदी, अॼुकल्ह त काले मृत्यु थी वई आहे, त जॾहिं समय अचे त अचानक बि नंढा व वॾनि जो शरीर छुटिजी वेंदो आहे। परंतु हुते त पूरी आयु हुजण सां सम्झंदा आहिनि हाणे पुराणो शरीर छॾे नयो वठणो आहे। ज्ञान आत्मा में है न। आत्मा पुनर्जन्म वठंदी आहे। परमात्मा जे लाइ त न चईंदासीं न। ब्रह्मा विष्णु शंकर खे बि परमात्मा न चईंदासीं। उहो बि सूक्ष्म वतन वासी आहे न। बाबा त मूल वतन वासी। ॿियो कोई न सम्झंदा आहिनि कि परमात्मा मूल वतन वासी निर्वाण, मूल वतन में निर्वाण धाम में रहंदा आहिनि। निर्वाण धाम अर्थात वो वाणी खां परे धाम आहिनि। हिन करे वानप्रस्थ नाम पियो आहिनि।
वाणी खां परे अवस्था में वञण लाइ 60 वर्ष जी उमिरि खां पोइ जॾहिं ॿुढा थींदा आहियूं त वानप्रस्थ वठंदा आहिनि। हिते त नंढा वॾा सभु सम्झंदा आहिनि कि असां वानप्रस्थी आहियूं। आत्मा चईंदी आहे मूंखे वाणी खां परे स्थान ते वञणो। आत्मा चईंदी आहे मूंखे वाणी खां परे स्थान ते वञणो आहे। आत्मा खे मेल चइबो आहे न। जॾहिं आत्मा शरीर में ईंदी आहे तॾहिं आत्मा चईंदी आहे हिन समय मूंखे मेल अथवा फीमेल जो तन मिलियो आहे। त बाबा चए थो त आत्मा खे हाणे वानप्रस्थ में वञण जो पुरुषार्थ करणो आहे। आत्मा खे मेल चईंदासीं न। मातायूं कॾहिं वानप्रस्थ न वठंदियूं आहिनि, परंतु हिते बात सम्झाईंदा आहिनि आत्मा मेल आहे। भक्ति मार्ग में सोचता आहिनि कि छोकी आत्मा मेल आहे न, हिन समय आत्मा खे बाबा जागृत कया थी त सभी आत्माएं वानप्रस्थी में आहिनि। त भक्ति मार्ग में सोचता आहिनि कि मेल ई वानप्रस्थ उनमें वाणी खां परे जो पुरुषार्थ कनि, इन करे फीमेल्स वानप्रस्थी न वठंदियूं आहिनि। लेकिन बाबा चए थो आत्मा त मेल आहे त सॼी आत्माउनि जी वानप्रस्थ अवस्था आहे। हाणे सभिनि खे वापसि हलणो आहे न। मां तव्हांखे तव्हां सभिनि खे वापसि वठी वञण लाइ आयो आहे। हिन करे हाणे मूंखे यादि करो त मुंहिंजे धाम में अची वेंदा। हीअ कोई मनुष्य न चई सघे, सुप्रीम रूह बाप ई चईंदो आहे न। सन्यासी उदासी ईअं बार बार हर चई ॻाल्हि करे न सघनि। बाप ज्ञान कंहिंमें, बाप जो ज्ञान कंहिंमें बि न आहे। पुछो भॻवान काथे आहे त चईंदा सर्वव्यापी। गोया भॻवान के ज्ञान में भॻवान जो ज्ञान कोई में आहे ई न। इन करे भक्ति कंदा आहिनि न भॻवान सां मिलण लाइ। परंतु कीअं ऐं कॾहिं मिले इहे कंहिंखे बि पतो न आहे। बाप चईंदा आहिनि कोटनि में कोई मूंखे पहचानंदा आहिनि। मनुष्य त सरसो मिसल अथाह आहे, हिन में कोई जो सिकी लॻा आहिनि उहे ई अची करे मूंखे पहचानंदा ऐं बाप सां पंहिंजो वरसो वठंदा आहिनि। तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि हिन समय सभी भगत आहिनि, चाहींदा बि आहिनि असां भॻवान सां भक्ति जो फल वठूं। अगरि तव्हां सभु भॻवान आहियो त भगत त कोई न थी सघे न। अगरि तव्हां भॻवान आहियो त बाक़ी तव्हां छा खपे पियो तव्हां। इहे प्रश्न असांखे पुछणा खपनि कि असां सभी भॻवान आहियूं त तव्हांखे छा खपे। भक्तनि खे पोइ मिलणो आहे भॻवान सां। पंहिंजे खे भॻवान चइनि इहे त इंसल्ट आहे न। हिन खां वॾी इंसल्ट कोई थींदी न आहे। अल्लाह सां त असां भविष्य जो वरसो वठणु चाहींदा आहियूं। असां ख़ुदि ई अल्लाह आहियूं त पोइ इहो कहिड़े अल्लाह खे यादि था करूं। तव्हां चाहींदा असां अल्लाह, तव्हां चईंदा असां अल्लाह आहियूं। हाणे तव्हां ई जज करो, तव्हांखे कोई चए असां अल्लाह आहियूं, इहे कीअं थी सघंदो आहे। अल्लाह त सभिनि खां वॾो आहे न। हीअ ॾाढी सम्झण जी ॻाल्हि आहे। कॾहिं बि कोई पंहिंजे खे अल्लाह व भॻवान चई न सघे। बाप सभिनि जो हिकु ई आहे न। अहिड़ा ॾाढा आहिनि चईंदा आहिनि भॻवान सर्वव्यापी। अरे तव्हां भॻवान आहियो त असां त न मञंदा आहियूं। असां त भक्त आहियूं, आशिक आहियूं न माशूक जा। हिकु परमात्मा खे पतित पावन चइबो आहे। तव्हां सम्झाए सघंदा आहियो कि तव्हांजे वॾे त तव्हां सम्झाए सघंदा आहियो तव्हांजा वॾा त चईंदा आहिनि रचयिता ऐं रचना बेअंत आहे। त पोइ तव्हां पंहिंजे खे रचयिता कीअं थी सघंदा आहियो। बीज बेअंत थी न सघे। झाड़ खे बेअंत चईंदा आहिनि। एतिरा पत्ता आदि गिणी न सघंदा आहिनि। हिकु बीज में हिकु बीज सां केतिरी टालियूं निकिरंदियूं आहिनि, पत्ता आदि निकिरंदा आहिनि। तव्हां आहियो चैतन्य, बोलंदा हलंदा ॻाल्हाईंदा आहियो न। बोलता चालता चैतन्य बीज आहियो न तव्हां। त बाबा चए थो छोकी आत्मा बि हिकु बीज ई आहे न। त आत्मा सां एॾा सारा टालियूं पतनि। बाबा त ॾाढो
मतलब बाबा से तो पूरी सृष्टि जा टाल भी पता, लेकिन असां जी भी कनेक्शन में जो ईंदा आहिनि सभिनि खां वॾी महिमा मनुष्य जी हूंदी आहे न। हिकु बीज में केतिरी टालियूं पतियूं आहिनि, आदि निकिरंदा आहिनि। तव्हां आहियो चैतन्य हलंदा चलंदा बीज। सभिनि खां वॾा महिमा, सभिनि खां ज्यादा महिमा मनुष्य जी थींदी आहे। बाप चईंदो आहे मां अची करे ॿारनि खे सॼी ड्रामा जो राज़ सम्झाईंदो आहे। इहे ठहियल हिकु ड्रामा न, ड्रामा जे मथां ड्रामा ते सम्झी करे हलंदा हलो। तव्हां बाप जा वार सुदर्शन चक्रधारी ठहिया आहिनि। परम पिता परमात्मा द्वारा शिव जी उहा बि सुदर्शन चक्रधारी आहे न। तव्हां आत्माउनि खे वेही आत्मान ठाहींदा आहिनि। तव्हां सृष्टि जे आदि मध्य अंत खे ॼाणंदा आहियो न। तव्हां नई दुनिया जे लाइ, नए धर्म जी स्थापना जे लाइ नई ॻाल्हियूं ॿुधंदा आहियो परम पिता परमात्मा। त सृष्टि खे बि पावन ठाहींदा आहिनि न बाबा। जो सृष्टि खे पावन ठाहींदा आहिनि उहे ई असांखे नई दुनिया जे लाइ, नए धर्म जे स्थापना जे लाइ नई ॻाल्हियूं था ॿुधाइनि। तव्हांखे बि नयो ठाहींदा आहिनि। नई सृष्टि में पोइ नयो ज़मानो स्वर्ग जो हूंदो। हाणे त नर्क जो ज़मानो आहे न। हाणे नर्क जे ज़माने में आहियूं। हाणे परम पिता परमात्मा ई अची करे असांखे सुदर्शन चक्रधारी ठाहींदा आहिनि। इहा हर हिकु ॻाल्हि नई आहे, धारण करण लाइक़ु आहे न, परंतु धारणा सभी खे न थींदी आहे। धारणा थियण सां ख़ुशी जो नशो रहंदो आहे। गृहस्थ व्यवहार में रहंदे न नशे में रहणो आहे। स्त्री अथवा पुरुष हर हिक खे सुदर्शन चक्रधारी हिते ठहिणो। घर गृहस्थी में रही करे स्त्री पुरुष खे बाबा चवनि था हर, अगर स्त्री पुरुष चाहे स्त्री वठे थी चाहे पुरुष वठनि था चाहे ॿई वठनि था, हर हिक खे सुदर्शन चक्रधारी हिते ई ठहिणो। बाक़ी बुझायूं त हर हिक खे ॿ ई आहिनि। मनुष्य खे मनुष्य जो 84 जन्म वठंदो आहे। हुननि जी 4 बुझायूं त थी न सघनि। तव्हां इहे कॾहिं न ॿुधियो हूंदो कि शंकर खे 100,000 बुझायूं आहिनि। ब्रह्मा खे बुझायूं ॾेखारी अथनि। 4 भुजा वारो ब्रह्मा वटि विया, 1000 भुजा वारे ब्रह्मा वटि विया। ब्रह्मा जी संतान वृद्धि खे पाईंदी रहंदी आहे न, त केतिरी भुजायूं थी वेंदियूं। प्रजापिता आहे न, सृष्टि रची आहे त बरोबर बाहूं बि हूंदियूं न। बाक़ी मनुष्य कोई 5-6 भुजाउनि वारा न हूंदा आहिनि। इहे त सृष्टि बाबा प्रजापिता ब्रह्मा द्वारा स्थापना करे थो त ॿारनि जी वृद्धि थींदी वेंदी आहे। त जो बाबा जा मददगार थींदा वेंदा आहिनि उहो राइट हैंड ऐं लेफ्ट हैंड थींदा वेंदा आहिनि। त बाबा चवनि था ब्रह्मा जी संतान वृद्धि खे पाईंदी रहंदी त केतिरी भुजायूं थी वई न। प्रजापिता आहे न, सृष्टि रची आहे त बरोबर त बाहूं बि हूंदियूं। बाक़ी मनुष्य कोई 4-6 भुजा वारा न हूंदा आहिनि। सूक्ष्म मतन में त कुझु न आहे। इहे सभु ॻाल्हियूं बाप बि सम्झाईंदा आहिनि। चवंदा इन्हनि सां बि असां दादा बि ॾाढा शास्त्र पढ़िया, गुरु कई। उहा आहे भक्ति मार्ग। तव्हांजो भक्ति मार्ग जो पाठ हाणे पूरो। बाबा चवनि था हाणे तुंहिंजो भक्ति मार्ग जो पाठ पूरो थियो। त चेक करो पूरो थी वियो आहे। तव्हां ऑलराउंडर आहियो न। शुरू खां वठी करे तव्हां सभिनि खां जास्ती भक्ति कई आहे। भगत त हिन समय ॾाढा आहिनि। तव्हां त थोरा ॿार आहियो। बाबा चईंदा आहिनि मां तव्हांखे साक्षात्कार कराईंदो। कई भगत यादि कंदा आहिनि, उन्हनि खे बि साक्षात्कार कराईंदो आहे। तव्हां ई तो प्रधान भक्ति कई त ज़रूर तव्हां ई जास्ती जन्म वरिता हूंदा न। 63 जन्म तव्हां भक्ति कई, उनजी एवरेज 21 जन्म तव्हांखे सदा सुख मिलंदो। केतिरी सम्झण जी ॻाल्हि आहे न। इन करे नया जी ईंदा आहिनि, उन्हनि खां फॉर्म भराइबो आहे। फॉर्म ॾाढो सुठो आहे, तव्हांजो सुठो आहे। तव्हांजो गुरु केरु आहे? गुरु कयो था त ज़रूर भगत ठहरियो न। तव्हांखे भॻवान तव्हां ई भॻवान आहियो त गुरु छो कयो? भगवान के गुरु कीअं मञदो? भगवान के गुरु कीअं मञदो? भगत भगवान सां मिलण लाइ गुरु कंदा आहिनि।
भगवान खुद ही आयो, बाकी गुरु शो करे तो ॾाढो युक्ति सां रमज़बाजी सां सम्झाइणो। रोज नई नई ॻाल्हियूं सम्झाईंदा आहिनि। मल्ल युद्ध में ॾाढो युक्ति सां लड़दा आहिनि। काथां खां फलाणे खे अंगूरी लॻायो ऐं तीर मारो, काथे फलाने की अंगूरी मारो तीर लगायो। मनुष्य आदि देव ब्रह्मा के महावीर से मुंजाए छॾियो अथनि। कोई महावीर के हनुमान चईंदो आहे, कोई हनुमान छो जी हनुमान महावीर था ॾेखारीनि। काथे उहो महावीर पोइ हुनजो नाम पवन पुत्र रखियो अथनि। आदि देवता ब्रह्मा आहे ऐं मनुष्य आहे न, जगदम्बा भी मनुष्य आहे। एतिरी भुजायूं आदि काथे आहिनि। माता खे एतिरी भुजायूं हुजनि त असांखे बि हुजणी खपनि। वंडरफुल ॻाल्हियूं आहिनि। ईअं न सभी धारणा करे ज्ञान जे उन नशे में रहंदा आहिनि। नंबरवार आहिनि। उन सत्संगनि में बि कोई अहिड़ी ॻाल्हि न रहंदी आहे, कोई अहिड़ी ॻाल्हि न हूंदी आहे। त स्कूल आहे न, नंबरवार ॿार आहिनि। कोई खे माया जो तूफान ईंदो आहे। हिन करे बाबा चए थो ब्राह्मणनि जी माला न ठही सघंदी आहे। फाइनल जॾहिं ठहींदी त हुनखे रुद्र माला चईंदा। तव्हां रुद्र शिव बाबा जी संतान आहियो न। रुद्र यज्ञ रचंदा आहियूं त रुद्र जो चित्र वॾो ठाहींदा आहिनि। बाक़ी नंढा नंढा सालिग्राम ठाहे करे पूजा कंदा आहिनि। बाप बि गुह्य ॻाल्हियूं ॿुधाईंदा आहिनि। जो सर्विसेबल ॿार हूंदा उन्हनि खे सुठी रीति धारणा थींदी वेंदी ऐं सम्झाए सघंदा। इहो त ॾाढो सहज। असां आत्मा आहियूं। चईंदा आहिनि ब्रदरहुड न, आत्मा सभु आपस में भाई भाई आहिनि। भाई चई पोइ आपस में लड़दा आहिनि। जॾहिं चईंदा आहिनि ब्रदरहुड, पोइ फादरहुड कीअं थी सघे। सभु ईश्वर कीअं चईंदा, सभिनि खे ईश्वर कीअं चईंदा। सभु भॻवान भाई कीअं थी सघंदा। उहो त सभु आत्मा आहिनि जो बेहद जो बाप आहे न। केतिरी सहज ॻाल्हि आहे न। एतिरी सहज ॻाल्हि बि माण्हुनि जी बुद्धि में नथी रहे। छो जी बाबा चईंदा आहिनि सभु त महाराजा महारानी न ठहींदा न। कोई त दास दासियूं, कोई त प्रजा, कोई भक्त आत्मा, कोई पंहिंजे धर्मनि में, कोई मत पंट में पाठ वॼाईंदो। हिन करे एतिरी ॻाल्हि बि सभु यथार्थ रीति न समझी सघंदा आहिनि कि सभु आत्मायूं आपस में भाव आहिनि। सभु आत्माएं आहिनि। इहे बि सभु न सम्झंदा आहिनि। कंहिंखे चओ तव्हां सभु आत्माएं आहिनि, इहे बि ॾाढो माण्हू चवंदा आहिनि न असां आत्मा काथे, शरीर ई आहियूं। कोई त कुझु बि न मञंदो, चवंदा कुझु बि न आहे, त कीअं ई हले थो शरीर। साइंस घमंडी ॾिसो, हिन करे त अलाए छा छा ठाहिनि था। अॼुकल्ह त गर्भ में जो ॿार ठहींदो आहे उहो बि ठाहे ॾियनि था शरीर, टिशू सां अलाए सेल सां अलाए कीअं। त दुनिया में अहिड़ा माण्हू बि आहिनि जो ख़ुदि खे असांजे शरीर में आत्मा आहे उहो बि न मञंदा आहिनि। असां आत्मायूं आहियूं उहो बि न मञंदा आहिनि। त केतिरी सहज ॻाल्हि आहे। लेकिन सभु न मञी सघंदा आहिनि। छो जी सभिनि खे हिकु त सभिनि खे स्वर्ग में न अचिणो आहे। ॿियो हिन आत्मा सम्झी करे नथा हलनि त हिनजो मतिलबु वो ऊच पद न पाए सघंदा आहिनि। जेकी आत्मा सम्झी करे हर कर्म कंदा उहो ई ऊच पद पाईंदा। हिन ज्ञान में इहे ई सभिनि खां प्रैक्टिस करण वारी ॻाल्हि आहे कि असां आत्मायूं हिन शरीर द्वारा ॾिसूं था, ॻाल्हायूं था, खाऊं था, पीऊं था। उहे ई वञी करे ऊच पद पाईंदा। तव्हां ॼाणंदा आहियो ब्रह्मा द्वारा नई दुनिया जी स्थापना थींदी आहे न। पोइ आहिस्ते आहिस्ते वधंदा वेंदा, हिकु खां ॿ खां 4 ईअं वृद्धि खे पाईंदा वेंदा। बरोबर प्रजापिता ब्रह्मा आहे त ज़रूर नई सृष्टि रचंदा हूंदा न। जगत माता उहा आहे रचण वारो। जगत पिता उहा आहे रचण वारो। तव्हांखे रचियो आहे न। प्रजापिता ब्रह्मा द्वारा नई प्रजा जी रचना रचंदा आहिनि।
असां पुराणे खे नयो ठाहींदा आहिनि। मनुष्य पोइ सम्झंदा आहिनि सागर में पीपल जे पते ते आयो। अच्छा, हुनखे पोइ केरु रचियो? ये बाप भी सम्झाए थो कि नई प्रजा कीअं रचबी आहे। उते स्वर्ग में गर्भ में जीअं क्षीर सागर में आराम सां वेठा हूंदा, हुन समय कोई ज्ञान न रहंदो। शास्त्रनि में त अहिड़ी ॻाल्हियूं लिखी छॾी अथनि, प्रलय बि वॾी ऐं नंढी ॾेखारी अथनि। हू चईंदा आहिनि प्रलय थींदी, बाप चईंदा आहिनि प्रलय कॾहिं बि न थींदी। मां ईंदो ई आहियां ब्रह्मा द्वारा भारत खे पतित सां पावन ठाहिण ईंदो आहे। पतित दुनिया में मूंखे अचणो पए। तव्हां ॼाणंदा आहियो कल्प कल्प सां ॿार बाप द्वारा भारत खे पतित सां पावन ठाहींदा आहिनि। ख़ासि भारत पूरी विश्व खे असां पतित खां पावन ठाहूं था न। त बाबा चए थो हिक हिक खे बू बू कंदा आहिनि, सभु विकारी पतित आहिनि। बाप आहे पतित पावन, उन द्वारा असां बि खुदाई खिदमतगार ठहींदा आहियूं। बाबा आहे पतित पावन, उन्हनि द्वारा असां बि खुदाई खिदमतगार ठहूं था न। असां बि पावन ठहूं था ऐं ठाहियूं बि था। अच्छा, माता पिता बाप दादा जो मीठी मीठी सिकल जे ॿारनि प्रति यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनी रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। गाना जे लाइ मुख्य सार इन ठहियल ड्रामा में ते हलंदा हलो, ड्रामा जे पटे ते हलंदा हलो, ज्ञान जो सिमरन करे स्वदर्शन चक्रधारी थियणो, सदा ख़ुशी में रहणो। ॿियो आहे भक्तनि खे भॻवान जो सत्य परिचय ॾियणो। सभिनि खे भक्तनि खे भॻवान जो सत्य परिचय सभिनि खे ॾियणो। भटकण सां छुड़ाइणो। बाबा जेॾा सारा पहाड़ पूरे विश्व में फैलियल आहिनि। अगरि पंहिंजे एरिया में बि अॼु बाबा जी धारणा जे पॉइंट अगरि सभु करनि त केतिरी आत्माउनि जी, केतिरी भगत आत्मायूं भटकण खां मुक्त थी वेंदियूं। त बाबा चवनि था ॾिसो हिकु सिर्फ़ वॾनि जी ज़िम्मेवारी न आहे। घर गृहस्थी में रहण वारी आत्मायूं जो चईंदा न गली गली में मुंहिंजो ॿार हूंदो, घर घर में मुंहिंजो ॿार हूंदो। तव्हांजे घर में जो आत्मा अञा ताईं भक्ति करनि थियूं, तव्हां हुननि खे कुझु अॼु ज्ञान ॾियो ताकी वो भक्ति सां हेॾे होॾे भटकण सां भॻवान जो सत्य परिचय ॾियो ताकी वो हेॾे होॾे भटकण सां मुक्त थी वञनि, भटकण सां छुड़ाइण। त बि ॾिसो केॾे ॿारनि खे अॼु ई असां आत्मायूं ऐं असांजो पीउ परमात्मा जो संदेश मिली वेंदो न, बाक़ी कीअं मिलंदो। ब्रह्मा जी मददगार बुझाई ठही खुदाई खिदमतगार ठहियो। वरदान पंहिंजी शुभ भावना जे संकल्प सां हर आत्मा में उत्साह भरण वारा सच्चा सेवाधारी हो। तव्हां ॿारनि जी शुभ भावना आहे कि हर आत्मा बाप सां प्राप्ति जी अंसली वठी वठे। इन शुभ भावना जो फल उन आत्माउनि खे अनुभव करण जो बल मिलंदो आहे। उन शुभ भावना जो फल असां हुनजे लाइ सिर्फ़ शुभ भावना रखो। चलो के घर वारनि खे ॿुधाए न सघंदा आहिनि, लेकिन असां सभी आत्मायूं जेका भी बाबा जा ॿार आहिनि, सभी अगरि ये शुभ भावना रखूं कि सभी भक्त भटकण सां छुटिजी वञनि, सभिनि खे बाबा जो यथार्थ परिचय मिली वञे। ये बि अगरि असां सभु संकल्प कंदा त असांजी संकल्प जी खुशबू आसपास फैलंदी ऐं उन आत्माउनि खे ये शुभ भावना जो फल उन आत्माउनि खे अनुभव करण जो बल मिलंदो आहे। शुभ भावना जी कोई भी ॿियो बि असां शुभ भावना रखी सघंदा आहियूं, ॿी कोई ॻाल्हि जी शुभ भावना जे संकल्प में ॾाढी वॾी शक्ति हूंदी आहे जो चारों ओर जे वातावरण खे बदिले ॾींदी आहे। त सच्चा सेवादारी हू आहिनि जो स्वयं भी उत्साह में रहंदा आहिनि, सेवा भी
साथ साथ कंदा आहिनि ऐं अन्य आत्माउनि में बि बाप जे परिचय द्वारा उत्साह भरदा आहिनि। उत्साह अहिड़ी चीज आहे जो हुनजे अॻियां परिस्थिति कुछ भी न करे सघे। अगरि असांखे उत्साह हूंदो आहे न की असां हीअं करो करो त परिस्थिति हुनजी कोई ॻाल्हि थींदी त उहो बि नंढी लॻंदी कि छॾो यार न पहिरियों कमु करो। उहो वार करण जे बजाए बलियारी वेंदी। स्लोगन आहे बाप दादा सां अटूट प्यार हुजे त ईश्वरीय मर्यादाउनि ते हलण सहज अनुभव थींदो। अगरि असांखे ईश्वरीय मर्यादाउनि ते हलण जो में मुश्किल थो थिए त पहिरियों बाप दादा सां अटूट प्यार उत्पन्न करो अंदरि। बाबा जी महिमा करो, बाबा छा कमु थो करे, बाबा कीअं अची करे एॾी गंदी सृष्टि ते अची करे असां आत्माउनि खे बाबा पावन था ठाहिनि। बाबा कॾहिं पंहिंजो शरीर न वठंदा आहिनि, असांजे लाइ सदा मथे वेठा हूंदा आहिनि। न कुझु खाइण जो टेस्ट न काॾे पंहिंजे ख़ुदि जे शरीर ई न आहिनि असांजे लाइ। त ईअं बाबा जे बारे में जो असांखे परिचय आहे न उहा बुद्धि में यादि करे मन सां मनन करे पोइ उहो प्यार बाबा जे लाइ ईंदो। असां ई माण्हुनि खे हिकु बार सम्झायूं ॿ बार त थकिजी रहियूं हिननि मां थकिजी वई आहिनि हिनखे सम्झाईंदी ऐं बाबा असांखे केॾनि ॾींहंनि खां सम्झाइनि था ऐं केॾी प्यार सां। त ईअं अहिड़ी ॻाल्हियूं जॾहिं असां बाबा जे बारे में सोचंदासीं न त उहो आंतरिक प्यार असांजे लाइ असांजो बाबा सां उत्पन्न थींदो आहे ऐं हुन प्यार जे कारण असां हर मर्यादाउनि की सहजी जीवन में पालन करे सकता है। अच्छा, ओम शांति। बाबा की याद करो।